कितनी सुंदर है, कितनी शीतल है, कितनी शीतल है, प्यारी प्यारी है। ओ नव फल जेके हुया उहे चढ़ियल हुया त ॿार खे दिलि थिए पई मां इहो हिकु फल खणी करे खावां त घड़ी घड़ी पंहिंजी माता खां पुछे पियो भई मां इहो फल खावां त माता चएसि ॿी आरती थी वञे पहिरियों हुन माता खे भोग लॻंदो हुन खां पोइ तोखे मिलंदो त ॿार खे ॾाढो गुस्सो पियो अचे आख़िर आरती पूरी थी हुन खां पोइ फल खणी हुनखे ॾेसि पई त नंढो ॿारु ॾिसो छा थो चएसि तो हिन पत्थर वारी माता खे चई कि पहिरियों भोग लॻंदो पर घर में जेका असली बुढ़ी अम्मा वेठी आहे कॾहिं हुनखे त भोग न लॻाईंदी आहीं पाण पहिरीं वेही रहंदी आहीं खाइण बोल गोदरी वारी घनश्याम की ॿार ॾिसो उहो ई था सिखनि जेको हुननि जे अॻियां पाण कंदासीं इन करे चवंदा आहिनि सोचे सम्झी ॿारनि जे अॻियां वॾनि जे लाइ सोचे सम्झी ॻाल्हाइजे छो त उहो सेम असांखे अॻिते ॿुधणो पवंदो जीअं हिकु दफ़ो ज़ाल मुड़ुस वञनि पिया पार्टी ते त ज़ाल पंहिंजे तयारु थियण में पूरी हुई ऐं हुनजो मुड़ुस चएसि थो पाण ॿई त हलूं था ॿार खे वठी करे मुंहिंजी मम्मी वेचारी रोटी तूं हुनजी ठाहे हल चईसि मूंखां हाणे नथी पुॼे पाण ई वेंदी बाबा हरदास राम मंदिर में हुतां भिंडियूं फुल्को मिलंदुसि खाईंदी वञी ठीकु आहे निकिरी विया हुतां ॿई रस्ते ते जॾहिं वञनि था त उहो माता जेका हुई ॿार जी चएसि थी पुटु तोखे हिते फ्लैट वठी ॾियां चएसि थो न मम्मा न मूंखे हिते फ्लैट न खपे वरी थोरो अॻियां विया उते रो हाउस ठहियल हुया चईसि हिते रो हाउस में रो हाउस वठी ॾियां चईसि न हिते बि न हुजे थोरा अॻियां विया वागोली में बंगलोस ठहियल हुया वागोली में बंगलोस ठहियल हुया पर वागोली में त मंदिर आहे न ॿिए किथे बंगलो ठहियल हुयो त चएसि थो न हिते बि न खपे चएसि थी भला किथे खपई चईसि उते खपे जिते मंदिर हूंदो वरी मां वेंदुसि पार्टीअ ते त तूं रोटी किथे खाईंदीअ बोल बाबा हरदास राम साहिब की त हिन करे सभई घर में जेको बि बिहेवियर सत्संग जो मतिलबु इहो बि आहे भई भॼननि सां गॾु गॾु थोरो पंहिंजो बिहेवियर बि अपग्रेड करूं पहिरीं खां थोरो बेटर कंदा वञूं जीअं माण्हू चवनि भई इहे सत्संगी माण्हू आहिनि त सभई मिली करे कहिड़ो भॼन चवंदासीं हाणे तेरे अगले करो कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला जहाँ सारी दुनिया झुक
कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला। कोई पिछले जन्म के कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला। जग के झूठे नाते देखे देखा न सच्चा प्यार कहीं। जग के झूठे नाते देखे देखा न सच्चा प्यार कहीं। जहाँ दिल को आकर चैन मिले है वो आली दरबार यही। जहाँ दिल को आकर चैन मिले है वो आली दरबार यही। सतगुरु मुझको मिल गया ऐसा, बाबल मुझको मिल गया ऐसा, कोई हुआ न होगा ऐसा। जहाँ सारी दुनिया जहाँ सारी दुनिया झुकती है मुझको आली दरबार मिला, दरबार मिला। कोई पिछले जन्म के बाबा तेरा प्यार मिला। कोई पिछले जन्म के मुझे बाबा। कोई और हमें अब क्या देगा इस दर से जो मैंने पाया है। कोई और हमें अब क्या देगा इस दर से जो मैंने पाया है। जिसको दर से जन्नत सारी मेरे सर पे तो वो साया है। जिसको दर से जन्नत सारी मेरे सिर पे तो वो साया है। अब रूप धार के आया है, अब रूप धार के आया है। उन पे रब का दीदार मिला। सारी दुनिया जहाँ सारी दुनिया झुकती है मुझको आली दरबार मिला, दरबार मिला। कोई पिछले जन्म के मुझे बाबा तेरा प्यार मिला। कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा। श्रद्धा से जो दर पर बैठे उसने ही सब कुछ पाया है। श्रद्धा से जो दर पर बैठे उसने ही सब कुछ पाया है। धन दौलत चरणों की दासी संसार भी फीकी माया है। धन दौलत चरणों की दासी संसार भी फीकी माया है। इनसे तो इनको ही मांगो, इनसे तो इनको ही मांगो, ये मिले तो सब संसार मिला। जहाँ सारी दुनिया जहाँ सारी दुनिया झुकती है मुझको आली दरबार मिला, दरबार मिला। कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला। कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला। कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला। बोल गोदरी वाले घनश्याम की जय। मेरी दान दवाते साईं का दीदार है। देखो कभी भी ओहा मुझो दारू दवाते जो दीदार, मुझो दारू दवाते जो दीदार। बेकार रही मन के बेकार, बेकार
टार पंहिंजे बचड़नि खे टार टार माता टार पंहिंजे मां खे ठाहियो अथई हाणे टार हे कहीं छोड़ने को टार टार पंहिंजे बचड़नि खे टार टार पंहिंजे बचड़नि खे टार जी हलाई थी जी हलाई थी जी हलाई थी
सभई मिली करे बाबा खे का आख़िरी अरदास करो त सभिनी खे बाबा हलंदी हलाए, कंहिंजो बि मोहताज त छा चवंदासीं सभई मिली करे, शाल हलंदे हलाई तूं हिम्मत दे सदाई, शाल हलंदे भजन में मोके पारस जो प्यारा आसरो तो अलख में बाबा केर आहिनि पारस आहे पारस छा थींदो आहे जेको पत्थर थींदो आहे जेको लोह खे बि लॻायूं त उहो सोनो थी वेंदा आहिनि त बाबा हरदास राम अहिड़ा पारस आहिनि भई जंहिं इंसान खे टच कंदा आहिनि उहो पाण पारस थी वेंदो आहे बोल गोदरी वारे घनश्याम की सोनो न कंदा आहिनि छा कंदा आहिनि पारस कंदा आहिनि पाण जहिड़ो करे छॾींदा आहिनि त बाबा जा प्रेमी जिते बि वेंदा आहिनि हाणे जलगांव शहर जा माण्हू विया हुआ पाकिस्तान
त पाकिस्तान वारा ख़ुशि थियनि पिया भई जलगांव मां बाबा जी संगत आई आहे, त उन्हनि जो स्वागत ईअं ई कयूं जीअं बाबा जो स्वागत कबो आहे। ऐं उन खां पोइ छा पिया करनि, उन्हनि जा जेके चप्पल पिया हुआ ॿाहिरि, उन्हनि जी मिटी लाहे करे पंहिंजे मथे खे पिया हणनि। छो चवनि पिया असांजे बाबा जी धाम जी मिटी असां वटि अची पहुती आहे। त माना बाबा पंहिंजे भगतनि खे बि पाण जहिड़ो पारस करे था छॾनि। सिर्फ़ु भगतनि खे उन्हनि संतनि खे पकड़ण अचणु खपे। बाबा चवंदा फ़क़ीर फाथल न आहिनि, एतिरो सवलो कंहिंखे मिलण वारा पारस सवलो मिलंदो आहे त पारस जे पुठियां भॼणो पवंदो आहे। बाबा वटि माण्हू रोटी छॾाए वेंदा हुआ पाकिस्तान में, पोइ बाबा हुननि जे घर वेंदा हुआ, जेसि ताईं उहो प्लेटूं लॻाए बाबा गायब थी वेंदा हुआ। माना उन्हनि खे सॾु करण बि सवलो आहे, लेकिन विहारणु ॾुखियो आहे। मन मौजी हूंदा हुआ, जॾहिं जॾहिं मर्ज़ी जिते थियनि निकिरी वेंदा हुआ, बिना कंहिंखे ॿुधाए करे। चवंदा फ़क़ीर फाथल न आहिनि, जिन खे मनाइण अची वियो उन्हनि खे अची वियो, जिन खे न आयो उन्हनि खे न आयो। त फ़क़ीरनि खे राज़ी करणु एक्चुअली ॾाढो सवलो आहे, बंदगी सां, भगती सां, सेवा सां। लेकिन उहो बि जॾहिं थिए असांखां, ख़बर सभु आहे सभिनी खे भई भगती सां बाबा मिलंदा, सेवा सां मिलंदा, पर तॾहिं बि कदम नथा खणूं उन पासे। हिकु दफ़ो गुरु अर्जन देव विया, उते पाकिस्तान में हिकु जॻह आहे, तीरथ द्वार नालो आहे हुनजो। उते सत्संग कयो, ॾाढो सुठो सत्संग, माण्हुनि खे वाणी ॿुधायो, भॼन ॿुधायो, कीर्तन ॿुधायो। उते काबुल जा माण्हू आयल हुया पंजाब में। उन्हनि जॾहिं उहो सॼो सत्संग ॿुधो त ॾाढो रोइण वेही रहिया ऐं गुरूअ जे चरणनि में वेही रहिया, भई गुरू तव्हां असां सां गॾु किथे हलो, काबुल हलो। त गुरू चईं असां त पंहिंजो धाम छॾे नथा हली सघूं, हिकु कमु था करूं, असांजो हिकु शिष्य आहे, हुनजो नालो आहे जॻिया, उनखे चऊंसि था उहो तव्हां सां गॾु किथे हलंदो, काबुल हलंदो तव्हां सां। त जॻिया चईंसि न, असांखे तव्हां खपो। श्री अर्जुन देव भॻवान खे चईंसि, भई अर्जुन देव साहिब खे चईंसि तव्हां खपो असांखे। काबुल वारनि चयो, चईंसि तव्हां सभिनी खे जॻिया में असांजा दर्शन थी वेंदा, असां जॻिया खे आसीस था ॾियूं। जंहिंमहिल बि कीर्तन कंदो, सत्संग कंदो, तव्हांखे जॻिया में असांजा दर्शन थी वेंदा। हाणे जॻिया रोइण वेही रहियो, चईं काबुल वारा त मूं में तव्हांजो दर्शन कंदा, मां किथे वेंदुसि, मां कंहिंमें दर्शन कंदुसि। त चईंसि तूं बि घबराए न, तोखे हिकु संदुल था ॾेई छॾूं, उन संदुल ते असां हूंदासीं, उते हाज़िर हूंदासीं असां। जॾहिं बि तूं सत्संग करे वापसि ईंदे त असां उते वेठा हूंदासीं। त हाणे रोज़ सुबुह जो जॻिया उथी करे वेंदा हुआ अमृत वेले में सत्संग करण। जीअं 9-10 बजे सत्संग करे वापसि ईंदा हुआ, अची करे उन संदुल जे अॻियां वेही रहंदा हुआ, भई गुरूअ जो दर्शन वेठो थो करां। त हिकु ॾींहुं ॾाढो रोइण वेही रहिया, भई मूंखे ॾाढी सिक लॻी आहे गुरूअ जी। जीअं ई सत्संग पूरो करे आया 9-10 बजे अची संदुल जे अॻियां झुकी करे ऐं रोइण वेठा ऐं संदुल खे पकड़े वेही रहिया हुआ। केरु वेही रहिया हुआ संदुल खे पकड़े? जॻिया। हाणे हिन पासे जेको तीरथ धाम हुयो जिते गुरू हुयो, उते रोज़ सुबुह जो गुरू खाधो ठाराईंदो हो ऐं लंगर हलाईंदो हो भोग लॻाए करे। 12-1 थी विया, गुरू अञा ताईं आयो कान्हे। सभई शिष्य भॼंदा विया, चईंसि तव्हां अञा पहुता न आहियो, भई असांखे 12 बजे लंगर हलाइणो आहे। त गुरू वीचारा घर में वेठा हुया, अञा हुते मंदिर न आया हुआ। त सभई जॾहिं चवनिसि था भई गुरू तव्हां आया न आहियो हुते लंगर विराइण लाइ, भोग लॻाइण लाइ, अरदास करण लाइ, चईंसि हू जॻिया असांखे छॾे ई नथो, हुन संदुल ते असांखे पकड़े वेठो आहे, त असां कीअं हिते अचूं लंगर हलाइण। बोल गोदरी वारे घनश्याम की। त ॾिसो हिते बि बाबा जी मूर्ति पई आहे, बराबरि मूर्ति आहे बाबा जी। त हाज़ुर नाज़ुर वेठा आहिनि बाबा, खाली ॾिसण वारनि खे उहे अखियूं खपनि, न त एॾी मौज मुश्किल आहे किथे बि थियण। त हुननि संतनि जी हाज़ुरी आहे, तॾहिं हिते एतिरी मौज मचे थी। बोल बाबा हरदास राम साहिब की, आज के आनंद की। आयो लाल कयो, वो आयो लाल, बहराणे वारो